अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवाज़ मोहम्मद यासीन है। तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों जो कि हिन वीडियोज़ में असां तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त जीअं त रूबी अली ऐं इरशाद जागीरानी विच में कुझु इख़्तिलाफ़ अची चुका आहिनि ऐं उहे इख़्तिलाफ़ छो आया आहिनि, छाजे कारण आया आहिनि, इहो असां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारा आहियूं। ऐं जीअं त हिन वक़्तु सोशल मीडिया ते रूबी अली ऐं इरशाद जागीरानी जे बारे में कुझु ॻाल्हियूं तमामु घणियूं हली रहियूं आहिनि ऐं अवाम पाण परेशान आहे। रूबी अली ऐं इरशाद जागीरानी जा प्रस्तार पाण परेशान आहिनि त रूबी अली ऐं इरशाद जागीरानी जी एतिरी वॾी संगत हुई ऐं उन्हनि जे विच में एतिरी फ़िक़त कीअं आई, यानी हुननि जी संगत ऐं इन ई ख़बर खां असां तव्हांखे हिन वीडियोज़ में आगाह करण वारा आहियूं। असां तव्हांखे सॼो कुझु ॿुधाईंदासीं त रूबी अली ऐं हाणे कहिड़ा कहिड़ा वाइदा वचन कया आहिनि इरशाद जागीरानी जे बारे में, ऐं छा वरी रूबी अली ऐं इरशाद जागीरानी गॾु थींदा या न थींदा, उहो बि असां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारा आहियूं। पर दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां असांजो हिकिड़ो नंढिड़ो रिक्वेस्ट आहे, जेकर अञा ताईं बि असांजी हिन वीडियोज़ खे तव्हां लाइक न कयो त महिरबानी करे असांजी हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट्स कंदा, पंहिंजी राय जो आगाह ज़रूरु कंदा। त दोस्तों अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रूबी अली ऐं इरशाद जागीरानी विच में इख़्तिलाफ़ इन जे करे अची चुका आहिनि जो रूबी अली शुरू खां शुरू पहिरियों जेको रूबी अली इरशाद जागीरानी सां सॉन्ग कयो हुयो, अचु त ॿुधायां तोखे दिलबर मोहबत कीअं कबी आहे, इहो जेको सॉन्ग हुयो इन ते रूबी अली अवाम यको इन ते तनक़ीद कंदी। ऐं जीअं त उहो अवाम खां सॉन्ग बर्दाश्त न थी सघियो, अवाम इन ई ते रूबी अली ते यको कावड़ियल आहे ऐं उन ई गाने सबबु रूबी अली ते अवाम तमामु घणी तनक़ीद करे पई। ऐं इन खां अलावा रूबी अली खे इरशाद जागीरानी संगत सबबु हादसो थियो, यानी वॾो एक्सीडेंट थियो रूबी अली जो इरशाद जागीरानी सां। इहो बि हिकु वॾो अफ़सानो बणियलु आहे। ऐं जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूबी अली इरशाद जागीरानी जे करे ॿियनि काफ़ियुनि खां, आर्टिस्टनि खां वास्तो छिनी करे इरशाद जागीरानी सां हथु मिलायो हुयो। सो हाणे वरी इन्हनि जी संगत पाण में टुटी चुकी आहे ऐं जीअं त रूबी अली हाणे इरशाद जागीरानी सां कॾहिं बि न मिलंदी। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूबी अली पंहिंजे पेज ते इहो बयानु जारी कयो आहे त अॼु खां बाद मुंहिंजो इरशाद जागीरानी सां को तालुक़ु न आहे। मुंहिंजी इरशाद जागीरानी सां वॾे में वॾी ग़लती इहा हुई जो इरशाद जागीरानी सां मूं कलाम कढियो। ऐं उहो जेको गानो हुयो उहो स्विमिंग पूल में हुयो, पाणी वारो गानो, उहो यकीनन तव्हां ज़रूरु ॾिठो हूंदो। ऐं जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूबी अली चयो आहे त अॼु खां बाद में असां कॾहिं बि पंहिंजो स्क्रिप्ट न कंदासीं, यानी अव्हांखे टीवी ते स्क्रीन ते नज़र न ईंदासीं। दोस्तों इहो ई हुयो रूबी अली ऐं इरशाद जागीरानी जो बयानु। ऐं आईंदा को बि इरशाद जागीरानी जो बयानु आयो त अव्हांखे मां ज़रूरु आगाह कंदुसि। ऐं हीअ हुई अॼोकी वीडियो जेकॾहिं असांजी तव्हांखे पसंदि आई हुजे त असांजी हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट्स बि कंदा ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। दोस्तों वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह।